हिकिड़े भेरे सईदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सईदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे गॾु वेंदे ॿई गॾु वेठा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हाज़ान सय्यदा कुहूल अल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन इल्ला नबिय्यीन वल मुरसलीन। सुनन तिरमिज़ी रिवायत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ही ॿई जन्नत में जेके भी बुज़ुर्ग हूंदा, चाहे उहे पहिरियुनि उम्मतुनि मां हुजनि या बाद वारी उम्मतुनि मां हुजनि, उन्हनि सभिनी जा सरदार ही मुंहिंजा सहाबी अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। जॾहिं शहादत थी, तव्हांखे ख़बर आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब ऐं उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु जबल उहद ते मौजूद आहे। जबल उहद वक़ाल तआला फी मक़ाम आख़र वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़द कान फ़ीमा क़ब्लकुम मुहद्दिसून फ़इन यक फ़ी उम्मती फ़उमर। रवाहुल बुख़ारी की सहीह। मुख़्तसर हम्द व सलात को हर किस्म की तारीफ़, हर किस्म की तकबीर अकेले अल्लाह वहदहुल्ला शरीक के लाइ ख़ास कयो, जेको असां सभिनी जो अकेलो मालिक ख़ालिक़ ऐं राज़िक़ आहे। उन खां पोइ बेशुमार दरूद व सलाम अशरफुल अंबिया अकरमुल अंबिया साफ़ी ऐं कौसर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस। अल्लाह रब्बुल आलमीन जिन शख्सियतुनि खे ख़ुसूसी तौर ते इस्लाम की खिदमत के लाइ पैदा फरमायो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ के लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की क़राबत के लाइ पैदा फरमायो, उन्हनि शख्सियतुनि मंझां हिकिड़ी शख्सियत जो ज़िक्र गुज़िश्ता जुमा सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु जो। हाणे उन्हनि शख्सियतुनि मंझां ॿी शख्सियत जी शहादत ऐं ॿी शख्सियत जंहिंजे हिन दुनिया मां वञण सां इस्लाम खे, मुस्लमाननि खे, दीन वारनि खे हिकु वॾो नुक़सानु थियो। उहा शख्सियत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु की विलादत आमुल फ़ील यानी कि जंहिं साल हाथीअ वारनि अची करे बैतुल्लाह खे हमलो कयो, उन आमुल फ़ील खां 13 साल बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत आमुल फ़ील में थी। 19 साल में 13 सालनि खां बाद में उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी विलादत। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही प्यारो सहाबी ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो दोस्त जॾहिं इस्लाम क़बूल न कयो त अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन खां हिकु दुआ घुरी, अल्लाहुम्मा आइज़्ज़ल इस्लाम बिहब्बि हाज़ैनि रजुलैनि इलैक बिअम्र बिन हशाम व उमर बिन ख़त्ताब। ए अल्लाह, हिन ॿिनि शख्सियतुनि मंझां ॿिनि शख्सियतुनि जा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नाला वरिता ऐं चयो, ए अल्लाह, हिन ॿिनि शख्सियतुनि मंझां जेका शख्सियत तोखे सभ खां वधीक महबूब आहे, जेका तोखे सभ खां वधीक पसंदीदा आहे, उन जे ज़रिए इस्लाम खे इज़त आहे। उहे ॿ शख्सियत कहिड़ियूं? हिकिड़ो अम्र बिन हशाम यानी कि अबू जहल, उहो बि पंहिंजे वक़्त जो दिलेर, पंहिंजे वक़्त जो बहादुर ऐं हिकिड़ो दाना शख़्स हुयो। ऐं चयूं त ॿियो शख़्स उमर बिन ख़त्ताब या उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला खे इस्लाम जी तौफ़ीक़, इस्लाम क़बूल करण जी तौफ़ीक़ ॾिनी। ऐं इन में साबित छा थियो? रब्बुल आलमीन का नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा घुरी? ए अल्लाह, तोखे सभ खां वधीक जेको महबूब आहे, तोखे सभ खां वधीक जेको महबूब आहे, उनखे
महबूब कहिड़े थियो? उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इस्लाम जी तौफ़ीक़ बि उनखे ॾींदो आहे जंहिंजे दिलि में थोरी घणी तड़प हुजे, ख़्वाहिश हुजे, तमन्ना हुजे, आरज़ू हुजे। जंहिं शख़्स जे दिलि में इस्लाम सां, मुस्लमाननि सां मोहबत ई न आहे, उल्फत ई न आहे, उन्हनि जे दिलि में हमदर्दी न आहे, उनखे इस्लाम जी तौफ़ीक़ न आहे। ऐं इस्लाम क़बूल कीअं कयो? हिकिड़ो त मशहूरु क़िसो आहे त पंहिंजी भेण खे क़ुर ॿुधंदे ॾिठऊं, पोइ अची करे पंहिंजे भेणीअ खे मारियऊं, इस्लाम क़बूल कयऊं उहो ॿुधी करे। अल्लाह वारा में क़िसो कीअं आहे? बाक़ी जेको सही तरीन क़िसो आहे, जेको सही बुखारी में मौजूदु आहे, वो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जे इस्लाम क़बूल करण जो हीअं आहे त फरमाइनि था त मां हिकु ॾींहुं पंहिंजे बुतनि जे आस्थाननि ते मौजूदु हो, पंहिंजे बुतनि ते आस्थाने ते मौजूदु हो त ज़ोर सां हिकिड़ी आवाज़ आई, ज़ोर सां हिकिड़ी आवाज़ आई, या जुलैज अम्रुन नुजैज रजुलन फसीहुन यक़ूलु ला इलाहा। ए चुस्त ऐं अक़लमंद शख़्स, ए चुस्त ऐं अक़लमंद शख़्स, हिकिड़ो मामिलो आहे कामयाबी जो। ए चुस्त ऐं अक़लमंद शख़्स, हिकिड़ो मामिलो आहे कामयाबीअ जो। हिकिड़ो फसीह इंसान चवे थो त अल्लाह खां सवा ॿिए कंहिंजी इबादत न करे। इहा कुदरती आवाज़, कुदरती आवाज़ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कननि में आई ऐं फरमाइनि था उहा आवाज़ एतिरी त ज़ोरदार हुई जो इन खां पहिरियां एॾी ज़ोरदार आवाज़ मूं न ॿुधी। एॾी ज़ोरदार आवाज़ आहे। फरमायो ए अक़लमंद शख़्स, हिकिड़ो मामिलो आहे कामयाबी जो, जंहिंमें कामयाबी आहे। हिकिड़ो फसीह इंसान चवे थो त अल्लाह खां सवा ॿियो को इबादत जे लाइक़ ई न आहे। फरमाइनि था थोरो अर्सो गुज़रियो, अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी बणाए छॾियो। त मां सम्झी वियुमि त कामयाबी वारो मामिलो ही हुयो त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे इस्लाम जी तौफ़ीक़ अता, इस्लाम जी तौफ़ीक़ अता। सय्यदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला कि अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा मक़ाम ॾिना, अहिड़ा मर्तबा ॾिना जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जे मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त इस्लाम जो मामिलो बि उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अल्लाह जे तरफ़ आवाज़ आई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सही बुखारी में, लक़द कान फ़ीमा क़ब्लकुम मुहद्दिसून फ़इन यकु फ़ी उम्मती फ़उमर। सही बुखारी जी रिवायत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां खां पहिरियां जेके उम्मतूं हुयूं, तव्हां खां पहिरियां जेके उम्मतूं हुयूं, उन्हनि में अहिड़ा शख़्स हूंदा हुया जिन जे मथां इल्हाम थींदो हुयो। हिकिड़ी आहे भई जेका अल्लाह जे तरफ़ खां हिकिड़ो फ़रिश्तो खणी अचे। ॿियो आहे त इल्हाम जेको इंसान जे दिलि में अची डायरेक्ट पवे अल्लाह जे तरफ़, हक़ जी ॻाल्हि, सच जी ॻाल्हि, दीन जी ॻाल्हि, इस्लाम जी ॻाल्हि। फरमायो तव्हां खां पहिरियां जेके उम्मतूं हुयूं, उन्हनि में अहिड़ा शख़्स हूंदा हुया जिन जे दिलि जे मथां इल्हाम थींदो हुयो। मुंहिंजी उम्मत में जेकॾहिं को अहिड़ो शख़्स आहे त उहो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला। इन जे करे सहाबी रसूल सय्यदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था, इन्न अल्लाह तआला वज़अ अल-हक़ अला लिसान उमर। अल्लाह रब्बुल आलमीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़बान ते हक़ खे जारी करे छॾियो, हक़ खे जारी करे छॾियो। फरमाइनि था त मा नज़ल अल-अम्रु फयक़ूलु अन्नास फ़ीहि फमा क़ाल उमर नज़ल अल-क़ुरआन मा क़ाल उमर। फरमाइनि था त जॾहिं को मामिलो पेश ईंदो हुयो, कोई बि मसइलो, त हिन मसइले जे बारे में छा करणु खपे, छा राय आहे, छा सलाह, त माण्हुनि जूं सलाह हूंदियूं हुयूं। हर शख़्स पंहिंजी पंहिंजी सलाह ॾींदो हुयो त हीअं कयो वञे, हीअं कयो वञे, हीअं कयो वञे। फरमाइनि था त क़ुरान मजीद उन राय जे मुताबिक़ नाज़िल थींदो हुयो जीअं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अल्लाह जे तरफ़ खां उहा वही अची वेंदी। हर शख़्स जी पंहिंजी पंहिंजी राय, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां वही उहा नाज़िल थींदी हुई जेका उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जी राय।
इन जे करे मुहद्दिसीन मुफस्सिरीन लिखनि था त क़ुरान मजीद में कम अज़ कम 25 अहिड़ा मक़ाम आहिनि जेके उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे करे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में आयत नाज़िल फरमाया। 25 आयतूं क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे कौल जे मुताबिक़ उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे राय जे मुताबिक़ नाज़िल फरमाया। केॾो वॾो मक़ाम इंसान मुल्हमून फरमायो तव्हां जे मथां जेकॾहिं मुंहिंजी उम्मत जे मथां कंहिं शख़्स जे मथां इल्हाम थींदो आहे त उहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था त वफ़क़्तु रब्बी फ़ी सलासिल 3 ॻाल्हियुनि जे बारे में उमर रज़ी अल्लाह तआला फ़ख्री अंदाज़ में माण्हुनि जे साम्हूं बयान कंदा 3 ॻाल्हियुनि जे बारे में फरमाइनि था त 3 ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी मुआफ़क़त कई जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी मुआफ़क़त कई। फरमाइनि था फ़ी मक़ाम इब्राहीम जे बारे में जॾहिं मसइलो आयो त बैतुल्लाह में नमाज़ पढ़नि था त इमाम कहिड़ी जाइ ते चारों तरफ़ बैतुल्लाह तव्हां जहिड़े बि तरफ़ तव्हां मुंहुं करे नमाज़ पढ़ो बैतुल्लाह जी तरफ़ आहे तव्हां नमाज़ पढ़ी सघो था पर इमाम कहिड़ी जाइ ते बीहे अल्लाह रब्बुल आलमीन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़बान में इहा ॻाल्हि कंदाई त इमाम उन जाइ तां बीहे जिते मक़ाम इब्राहीम अलैहिस्सलाम जा जेके क़दम ठहियल आहिनि पर इमाम उन जाइ ते बीहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद सूरह बक़रा में आयत नाज़िल फरमाई वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला मक़ाम इब्राहीम के तव्हां पंहिंजी मुसल्ला नमाज़ जाइ बणाए उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु राय ॾिनी फौरन बाद में अल्लाह रब्बुल आलमीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी राय के क़ुरान मजीद जी सूरत में तब्दील फरमायो। नंबर 2 मसलो हिजाब पर्दे उम्महातुल मोमिनीन के पर्दे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो या रसूलल्लाह यदुकुलु अलैकल काफ़िरु वल फ़ासिक़ु वल फ़ाजिर तव्हां वटि दीन जो मसलो पुछण जे लाइ कुझु माण्हू फ़ासिक़ बि अचनि था असांखे ख़बर न आहे उन्हनि जे दिलि जो राज़ छा आहे फ़ाजिर बि अचनि था त तव्हां पंहिंजी औरतुनि खे हिजाब जो पर्दे जो हुकुम ॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन फौरन क़ुरान मजीद में आयत हिजाब नाज़िल फरमायो वइज़ा सअल्तुमूहुन्न मिन मताइन फ़अलूहुन्न मिन वराइल हिजाब जॾहिं तव्हां उम्महातुल मोमिनीन खां कोई बि कंहिं बि मसइले जो सवाल कयो त तव्हां पर्दे जे पोयां बीही करे सवाल पर्दे गैरत हिकिड़े मुस्लमान जी इज़्ज़त ऐं गैरत जो मसइलो फरमायो या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हुकुम ॾियो पंहिंजी घर वारनि खे पंहिंजी धीअरुनि खे सभिनी मुस्लमाननि जी औरतुनि खे त जॾहिं हू ॿाहिरि निकिरनि त पंहिंजे मथां पर्दो करे वञनि। छाजे करे नाज़िल थी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हिकिड़ी राय हुई वफ़ी उसारा बदर ऐं फरमाइनि था त बदर जे क़ैदियुनि जे बारे में जॾहिं बदर जो मसइलो थियो जंग बदर में 70 क़ैदी मुस्लमाननि जी हिरासत में आया काफ़िरनि में हाणे मसइलो आयो त इन्हनि क़ैदियुनि सां छा शुरू कयो वञे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा तक़ूलु नासु फ़ी उसारा बदर तव्हां बदर जे क़ैदियुनि जे बारे में छा था चओ इहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकमत अमली ॾिसो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पाण बि फ़ैसिलो करे सघंदा पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी सहाबा खे तव्हां छा था चओ फ़क़ाल अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खां फिदियो वठी करे हिननि खे आज़ादु कयो वञे हिननि खां फिदियो वठूं ऐं फिदियो वठी करे हिननि खे आज़ादु कयो वञे शायदि अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे बाद में इस्लाम जी तौफ़ीक़ ॾे नियत इहा आहे फिदिये वठण जी नियत न हुई असल नियत इहा हुई शायदि अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जे दिलि में बाद में इस्लाम जी अहमियत खे विहारे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे इस्लाम क़बूल करण जी तौफ़ीक़ ॾे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी राय खे क़बूल फरमायो
उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी राय कहिड़ी? जंहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही इस्लाम जा दुश्मन आहिनि, इस्लाम खे ख़त्म करण जे लाइ आया, ऐं ही माण्हू कॾहिं बि मुस्लमाननि जा इस्लाम जा ख़ैर ख़्वाह नथा थी सघनि। मुंहिंजी राय इहा आहे त उक़ैल बिन अबी तालिब खे उन जे भाउ अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जे हवाले कयो वञे। अली रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे भाउ खे पाण क़त्ल करे। मुंहिंजे रिश्तेदारनि खे मुंहिंजे हवाले कयो वञे, मां पंहिंजे रिश्तेदारनि खे पाण क़त्ल कयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे रिश्तेदारनि खे उन्हनि जे हवाले कयो वञे, हू पाण उन्हनि खे क़त्ल करे। ही इस्लाम जा दुश्मन आहे, मुस्लमाननि जा दुश्मन आहे। चुनांचे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदियो वठी करे आज़ाद करे। ॿिए ॾींहं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु मस्जिद में मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में मौजूद आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मस्जिद में दाख़िल थियनि था। फरमाइनि था वहुमा यबकियान, त मुंहिंजे चेहरे ते नज़र पई त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ज़ार फ़ता रोई रहिया। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु रोइण जी वजह पुछी। चयूं ऐं उमर बिन ख़त्ताब, ही जेको वण आहे, ही जेको दरख़्त आहे, इन वण ताईं अल्लाह जो अज़ाब अची चुको हुयो। अल्लाह जो अज़ाब इन वण ताईं अची चुको हुयो। छाजे करे? जेका असां फिदियो वठी करे उन्हनि खे आज़ाद कयोसीं। रब्बुल आलमीन मुंहिंजे वठां वही नाज़िल कई आहे, मा कान लिनबिय्यिन अन यकून लहू अस्रा हत्ता युस्किन फिल अर्द। के नबी जे लाइ इहो लाइक़ न आहे त हुनखे कैदी मिलनि, उन्हनि खे आज़ाद छॾे त हू अल्लाह जी ज़मीन में वञी करे फ़साद कर। फरमायो नबीअ खे हुकुम आहे कैदी मिलनि, हुननि जो रत वहाए वञे, हुननि जो खून वहाए वञे, हुननि खे क़त्ल कयो। इस्लाम जे दुश्मननि खे आज़ाद न आहे, आज़ाद न आहे। वरी मसलो आयो रईसुल मुनाफ़िक़ीन अब्दुल्लाह इब्न उबई इब्न सलूल जो। मुनाफ़िक़नि जो सरदार फौत थी वियो। मसलो इहो थियो, पुट मुस्लमान आहे, हुनजो नालो बि अब्दुल्लाह आहे। अब्दुल्लाह इब्न उबई जो पुट मुस्लमान, हुनजो नालो बि अब्दुल्लाह। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो निमाणे अंदाज़ में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयाईं, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो पीउ कीअं बि हुयो, पर मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त तव्हां पंहिंजो कुर्तो, तव्हां पंहिंजी कमीज़ ॾियो, उकफ़िनू मूंखे, मां पंहिंजे वालिद जे लाइ हुन में कफ़न ठाहियां। वरी थोड़ी देर वेही करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयाईं, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मुंहिंजे वालिद जो जनाज़ो बि तव्हां पढ़ो, जनाज़ो बि तव्हां पढ़ो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीठा। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो, क्या अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे मना कयो वियो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, या महलन जबन अल ख़त्ताब, इब्न अल ख़त्ताब, तुम मूंखे छॾे ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे, इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मरतन फलन यग़फिर अल्लाह। तव्हां हिननि जे लाइ इस्तिग़फ़ार कयो चाहे न कयो, हिननि मुनाफ़िक़नि जे लाइ, जेकॾहिं तव्हां मुनाफ़िक़नि जे लाइ 70 दफ़ा बि इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं बि हिननि खे माफ़ न कंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वरी रहमत ॾिसो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वरी शफ़क़त ॾिसो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो वरी प्यार ॾिसो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फवल्लाहि लइन अलिमतु इन ज़िदतु अला 70 युग़फ़र लहू लफ़अलतु। इब्न अल ख़त्ताब, जेकॾहिं मूंखे ख़बर पइजी वञे त मां 70 खां वधीक जेकॾहिं हिननि जे लाइ इस्तिग़फ़ार कयां त हिननि खे माफ़ कयो वेंदो, त तॾहिं बि मां 70 खां वधीक बि हिननि जे लाइ इस्तिग़फ़ार कयां। शायदि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि में इहा ई तड़प हुई त काश ही माण्हू जहन्नम जी बाहि खां बची करे अल्लाह जी जन्नत में दाख़िल थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हदीस तव्हांखे यादि हूंदी, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां जहन्नम में पाण किरण वञो था, तव्हांजा अमल अहिड़ा आहिनि जो तव्हां पाण जहन्नम में किरण चाहियो था, ऐं मां तव्हांजी पुठियुनि खां तव्हांखे पकड़े जहन्नम जी बाहि खां बचायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त मुनाफ़िक़ निफ़ाक़ करे जहन्नम जा हक़दार थियणु चाहिनि था,
नबी अलैहिस्सलाम को भी चवन था ज़बान ते कलमो हुयो भले दिल में मुनाफिकत हुई अल्लाह रब्बुल आलमीन शायद इनके माफ करे। रब्बुल आलमीन फौरन कुरान मजीद में आयत नाज़िल फरमाई वला तुसल्ली अला अहद मिनहुम मात वला तकुम अला क़ब्रिही। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल जनाज़ा पढ़ा। नबी अलैहिस्सलाम के बाद में यह आयत नाज़िल थी ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि मजा कोई भी फौत थी वने न तव्हां इन्हनि जो जनाज़ो पढ़ायो न ही इन्हनि जी क़ब्र कयो। उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी माफ़ जेको असां अज़ान ॾियूं था अज़ान नमाज़ इहो सहाबी आहे अब्दुल्लाह बिन ज़ैद बिन अब्द रब्बिही। उन जे ख्वाब में पहिरियों सलाह थी त नमाज़ जो त हुकुम आयो आहे हाणे मुसलमाननि खे सॼो कीअं त नमाज़ जो वक़्तु थी वियो। कंहिं चयो त यहूदी जीअं नाक़ूस हिकिड़ो सिंग जेको वॼाइनि था उहे वॼाइनि। कंहिं चयो त मजूसनि वांगुरु पाए ॿारियूं उन सां ख़बर पइजी वञे मुख़्तलिफ़ सलाह। अब्दुल्लाह बिन ज़ैद बिन अब्द रब्बिही रज़ियल्लाहु तआला अन्हु रात में ख्वाब ॾिठो। इहे जेके आज़ान असां चऊं था मुकम्मल अल्फाज़ उन्हनि खे ख्वाब में आया। सुबुह जो अची करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो। जॾहिं उहे अल्फाज़ ॿुधायूं नबी अलैहिस्सलाम के उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो वल्लाहि या रसूलल्लाह इन्नी राइतु मिस्ल मा रआ अब्दुल्लाह। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं भी उहो ई रात ख्वाब ॾिठो आहे जेको ख्वाब मुंहिंजे साथी अब्दुल्लाह बिन ज़ैद बिन अब्द रब्बी ॾिठो आहे। त ॿिनि सहाबियुनि खे ख्वाब में इहो आज़ान अल्लाह रब्बुल आलमीन सेखारियो। हिकिड़ो सहाबी अब्दुल्लाह बिन ज़ैद बिन अब्द रब्बी ऐं ॿियो सहाबी अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला। एॾो वॾो शान एॾो वॾो मक़ाम त मां तव्हांखे शुरू में ॿुधायो मुफ़स्सिरीन लिखनि था क़ुरान मजीद में 25 अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह रब्बुल आलमीन उमर रज़ियल्लाहु तआला जे कौल जी मुआफ़क़त कई आहे। फ़ज़ाइल केॾा आहिनि मनाक़िब केॾा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे ख़बर आहे त जन्नत जी सैर कराए मेराज वारी फरमाइनि था त दख़लतुल जन्नत फसमइतु फ़ीहा ख़श्फ़तन नियाज़। मां जन्नत में दाख़िल थियो त जन्नत में मां कंहिंजे क़दमनि जी आहट फ़क़ील फ़क़ुल्तु मन हाज़ा। मूं फ़रिश्तनि खां पुछियो त हीउ केरु आहे। चयूं हाज़ा बिलाल। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका जन्नत में हलण जी आवाज़ ॿुधो था इहो तव्हांजो सहाबी सैयदना बिलाल बिन रबाह रज़ियल्लाहु तआला। ऐं तव्हांखे इहा हदीस ॿुधाईंदो आहियां इहो मक़ाम बिलाल रज़ियल्लाहु तआला खे छाजे करे मिलियो। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज खां वापसि आया बिलाल रज़ियल्लाहु तआला खां पुछियो या बिलाल दुल्लनी अला अमलिन मूंखे उहो अमल ॿुधा जंहिं अमल जे करे मेराज वारी रात जन्नत में तुंहिंजे क़दमनि जी आहट ॿुधी। इंसान हले ज़मीन ते पर उन जे क़दमनि जी आहट अल्लाह रब्बुल आलमीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्नत में न ॿुधायो। फरमायो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि वुज़ू कयो आहे इल्ला सल्लैतु बिदालिकल वुज़ू रकातैन। उन वुज़ू करण खां बाद में मूं अल्लाह जे लाइ 2 रकात बीह करे नमाज़ अदा कई। 2 रकात बीह करे नमाज़ अदा कई आहे। थी सके तो अल्लाह रब्बुल आलमीन इन अमल जे करे मूंखे इहो मक़ाम ॾिनो। नंढड़ो अमल पर मक़ाम केॾो वॾो आहे। जॾहिं बि इंसान वुज़ू करे 2 रकात नमाज़ अदा करे। अॻिते हलूं था हदीस जो ॿियो टुकड़ो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फदखलतुल जन्नत फराइतु फीहा क़स्रन। जन्नत में दाख़िल थियो उन जन्नत में हिकिड़ो माल ॾिठो घर न हिकिड़ो माल ॾिठो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त घर में ऐं माल में फ़र्क़ु हूंदो आहे। घर में ऐं माल में फ़र्क़ु आहे। मां जन्नत में हिकिड़ो माल ॾिठो हिकिड़ो मोतियुनि जो ठहियलु आहे। फ़क़ुल्तु मन लिहाज़ा हीउ कंहिंजे लाइ आहे। फ़क़ील ली हाज़ा लिरजुलिन मिन क़ुरैश। मूंखे चयो वियो त हीउ क़ुरैश जे हिकिड़े शख़्स जे लाइ आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो
वो महल एतिरो त ख़ूबसूरत हुयो जो मुझे दिल में यह ख्वाहिश थी त शायद यो महल मुंहिंजो आहे। पर अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुधायो वियो हाज़ा लिरजुलिन मिन कुरैश उमर बिन ख़त्ताब, ये उन शख्स जे लाइ आहे जे कुरैश जे शख्स जो नालो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। तव्हांखे ख़बर आहे अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में ब ख्वाब ॾिठा, पंहिंजी ज़िंदगी में ब ख्वाब ॾिठा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों ख्वाब ॾिठो, फरमाइनि था बैनमा अना नाइम, हिकु ॾींहुं मां निंड में हुयुमि, उरिज़त अलैया रिजाल मिन उम्मती, मूंखे पंहिंजी उम्मत जा कुछ माण्हू ॾेखारिया विया, पंहिंजी उम्मत जा कुछ माण्हू ॾेखारिया विया। अलैहिम कुमसान मिनहुम मा बल यबलुगु सदिया व मिनहुम मा यबलुगु इला काबैहि व मिनहुम मा यबलुगु इला रुकबतैहि। फरमा उन्हनि मुंहिंजी उम्मत जे माण्हुनि खे कमीसूं पातल कुर्ता, कंहिंखे कमीस हुनजे सीने ताईं सिर्फ़ु हिते मुंडीअ खां वठी सीने ताईं, कंहिंखे कमीस हुनजे अधु धड़ ताईं, कंहिंखे कमीस हुनजे गोॾनि ताईं। फराईत उमर बिन ख़त्ताब यजुरुहु, फरमायो जॾहिं मुंहिंजी निगाह अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु ते पई, उन्हनि खे एतिरी ढिघी कमीस पातल हुई त उन कमीस खे हू कीलींदा वञनि, यजुरुहु कीलींदा वञनि पिया। सहाबा इकराम अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो फमा अव्वलतहु या रसूलल्लाह, ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ख्वाब जी तव्हां ताबीर कहिड़ी था कयो, इन ख्वाब जी ताबीर छा आहे? अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दीन, इन ख्वाब जी ताबीर आहे दीन। कंहिं शख्स जो दीन अधु आहे, कंहिंजो अधु खां बि घटि आहे, कंहिंजो अधु खां थोरो वधीक आहे, पर मुंहिंजो सहाबी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो आहे जेको दीन में मुकम्मल आहे, दीन में मुकम्मल आहे। ॿियो ख्वाब अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो बैनमा अना नाइमुन ऊतिया बिक़दह लबन, मां ख्वाब में सुतल हुयो त ख्वाब में मूंखे खीर जो प्यालो ॾिनो, खीर जो प्यालो, फशरिबतु मिन्हु हत्ता राइतु राय फी अस्फारी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां उन प्याले मां एतिरो त पीतो, खूब सैराब थी करे पीतो जो उन खीर जा असरात मुंहिंजे नैन में ज़ाहिर थियण लॻा, नैन में ज़ाहिर थियण लॻा, एतिरो सैराब थी करे पीतो। सुम्मा नावलतु फज़ली उमर, पोइ उन प्याले मां जेको बचियल हुयो वो बचियल खीर मूं पंहिंजे सहाबी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु, सही बुखारी जी रिवायत। सहाबा इकराम पूछो फमा अव्वलतहु या रसूलल्लाह, ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इन ख्वाब जी ताबीर छा था कयो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल इल्म, इन ख्वाब जी ताबीर आहे इल्म। जेकॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में इल्म में कामिल का शख्सियत आहे त उहो मुंहिंजो सहाबी उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो सहाबी एतिरो जुर्रतमंद, एतिरो गैरतमंद जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु के फरमायो हिकु भेरे फवल्लाहि या उमर मा लक़ियक शैतान सालिकन फज्जन इल्ला सलक फज्जन गैर फज्जिक। ए उमर बिन ख़त्ताब मां मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो कसम खणी करे चवां थो शैतान भी तोखे के रस्ते ते ईंदो ॾिसंदो आहे त पंहिंजो रस्तो मटाए हलियो वेंदो। एॾो रोब, एतिरो रब्र, दबदबो। ऐं सुनन तिरमिज़ी में रिवायत आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फवल्लाहि या उमर इन शैतान ला यख़ाफ़ु मिन्क। ए उमर बिन ख़त्ताब मां अल्लाह जो कसम खणी करे चवां थो त शैतान तोखां डिॼंदो आहे, शैतान तोखां डिॼंदो आहे। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी सैयदना अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु जो पुटु मोहम्मद बिन हनफिया रहमहुल्लाह हिकिड़े भेरे पंहिंजे वालिद खां सवाल कयो। सही बुखारी जी रिवायत आहे 3671 हदीस नंबर। पंहिंजे वालिद अली रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछा पिया
अय्युन्नास अफ़ज़ल बाद रसूलुल्लाह, ए मुंहिंजा आपा मूंखे ॿुधायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में हिन उम्मत में सभ खां अफ़ज़ल केरु आहे, सभ खां अफ़ज़ल केरु आहे? फ़क़ाल अबू बकर, उन्हनि फ़ौरन फरमायो हिन उम्मत में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में जेकॾहिं का शख़्सियत अफ़ज़ल आहे त उहो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु। सुम्म क़ुल्तु सुम्म मन, फरमाइनि था वरी मूं बाद में पुछियो उन्हनि खां बाद में केरु आहे? फरमायो उमर इब्न ख़त्ताब। उन्हनि खां बाद में हिन उम्मत में सभ खां अफ़ज़ल तरीन जेका शख़्सियत आहे उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु। वरी मूं सवाल कयो त शायद ॿिए कंहिं सहाबी जो नालो न वठनि। मूं पुछियो वांत तव्हांजो हिन उम्मत में कहिड़ो मक़ाम आहे? अली रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछियो। सैयदना अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु आजिज़ी मां इनकिसारी मां जवाब ॾिनो वमा अना इल्ला रजुलुन मिनल मुस्लिमीन। हिन उम्मत में अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खां बाद में मां हिकिड़ो मुस्लमान आहियां। अफ़ज़ल शख़्सियत, आला शख़्सियत जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में आहे त उहा उमर इब्न ख़त्ताब ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला। सहाबी रसूल सैयदना अम्र बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु, तव्हांखे ख़बर आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी आदत हुई। आदत कहिड़ी हुई जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हर सहाबीअ खे एतिरी अहमियत ॾींदा हुया, हर सहाबी खे एतिरी अहमियत ॾींदा हुया जो हर शख़्स सम्झंदो हुयो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सभ खां वधीक मोहबत मूंसां कंदा आहिनि, सभ खां वधीक मोहबत मूंसां कंदा आहिनि। हर शख़्स जे दिलि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि इहा तक़सीम न कई त हीउ मूंखे वधीक प्यारो आहे, हीउ मूंखे वधीक प्यारो आहे। हा, दिलि जो राज़ अल्लाह वटि आहे। अम्र बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछियो अय्युन्नास अहब्बु इलैका या रसूलल्लाह, ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे माण्हुनि में सभ खां वधीक महबूब केरु आहे? हिननि जे दिलि में ख़्यालु आयो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम शायदि मूंखे चवंदा छो त एतिरी अहमियत ॾींदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आयशा, इंसाननि में मूंखे सभ खां वधीक महबूब ऐं पसंदीदा मुंहिंजी घरवारी सैयदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा। वरी सहाबी पंहिंजो सवाल मटायो, चयो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिनर रिजाल, मां औरतुनि मां नथो पुछां, मर्दनि मां पुछां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अबूहा, मर्दनि मां जेकॾहिं पुछे थो त मूंखे सभ खां वधीक महबूब आयशा जो अबो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। फरमायो सुम्म मन, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां बाद में केरु आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उमर। उन्हनि खां बाद में जेकॾहिं दुनिया में का शख़्सियत मूंखे महबूब आहे, पसंदीदा आहे त उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। इन जे करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे गॾु वेंदे ॿई गॾु वेठा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हाज़ान सय्यदा कुहूल अल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन इल्ला नबिय्यीन वल मुरसलीन। सुनन तिरमिज़ी रिवायत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ही ॿई जन्नत में जेके भी बुज़ुर्ग हूंदा, चाहे उहे पहिरियुनि उम्मतुनि मां हुजनि या बाद वारी उम्मतुनि मां हुजनि, उन्हनि सभिनी जा सरदार ही मुंहिंजा सहाबी अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु। जॾहिं शहादत थी, तव्हांखे ख़बर आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अबू बकर सिद्दीक़, उमर इब्न ख़त्ताब ऐं उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु जबल उहद ते मौजूद आहे। जबल उहद त जबल उहद में थोड़ी लर्ज़िश आहे। फरमाया उसकुत अलैका उसकुत उहदुन फ़इन अलैका नबियुन व सिद्दीक़ुन व शहीदान। ए उहद पंहिंजी जाइ ते बीही वञ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पैर मुबारक उहद जबल ते हणी करे फरमायो ए उहद पंहिंजी जाइ ते बीही वञ, तोखे ख़बर न आहे तुंहिंजे मथां हिकिड़ो अल्लाह जो पैगंबर बीठो आहे, तुंहिंजे मथां हिकिड़ो सिद्दीक़ बीठो आहे ऐं तुंहिंजे मथां ॿ शहीद बीठल आहे, उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला ऐं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला ऐं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अल्लाह रब्बुल आलमीन खां हिकिड़ी दुआ घुरी, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फ़ी सबीलिक व फ़ी बलद रसूलिक। ए अल्लाह
मुझी ख्वाहिश ही आए, तमन्ना ही आए तो जॾहिं मूंते मौत अचे तो शहर तुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजे ऐं राह तुझी हुजे ऐं शहर तुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मतलब छा, तुझी राह में मौत अचे ऐं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर में अचे। ऐं क्यों भी ईअं? तव्हांखे ख़बर आहे फजर जी नमाज़ जे वक़्तु उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे शहीद कयो वियो। जॾहिं शहीद थी विया आख़िर में पंहिंजे पुट अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे घुराइनि था ऐं चयो वञो मुंहिंजी अम्मी सईदा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा खां इजाज़त वठी अचो त मूंखे इजाज़त ॾियनि थियूं त मां पंहिंजो जनाज़ो पंहिंजो क़ब्र पंहिंजे साहिबनि बिन साथिन अबू बकर ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु कयां। आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमायो मुंहिंजी ख्वाहिश इहा हुई, इहा जाइ मूं पंहिंजे लाइ रखी हुई त मां मरण खां बाद में अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे अबे ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजनि। पर जेकॾहिं उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ख्वाहिश आहे त मां उन्हनि जी ख्वाहिश खे पोइ न कंदुसि। ॿियो को साहबी हुजे उन्हनि खे जवाबु ॾियो, पर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी जेकॾहिं ख्वाहिश आहे मां उन्हनि खे जवाबु नथी ॾेई सघां। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो सहाबी जॾहिं फौत थी विया, शहीद थी विया, लाश खे खणी अची करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजरे मुबारक में रखियो वियो। अब्दुल्लाह इब्न अब्बास नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो आहे, चवनि था त हिकिड़े शख़्स मुंहिंजे कंधे कुल्हे ते अची करे हथ रखियो ऐं चयो ए उमर बिन ख़त्ताब तोखे मुबारक हुजे, उमर बिन ख़त्ताब तोखे मुबारक हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन मरण खां बाद में भी तोखे पंहिंजे बिन साथियुनि सां मिलाए छॾियो। फ़इन्नी समिअतु अक्सर मिन फ़म रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव यक़ूल ख़रजतु अना व उमर व अबू बकर। जो फरमाइनि था मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां इहो अक्सर ॿुधंदो हुयुमि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं बि ॻाल्हि जो ज़िक्र कंदा हुया त फौरन फरमाईंदा हुआ त फलाणी जाइ तां मां अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु गॾु निकितासीं, फलाणी जाइ तां मां अबू बकर ऐं उमर गॾु दाख़िल थियासीं, फलाणी जाइ तां मां अबू बकर ऐं उमर गॾु वियासीं। फरमायो जॾहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां सफ़र जो ज़िक्र थियो त अबू बकर जो ज़िक्र थियो, उमर बिन ख़त्ताब जो ज़िक्र थियो, जॾहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मजलिस जो ज़िक्र थियो, अबू बकर जो ज़िक्र थियो, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जो ज़िक्र थियो। हर जाइ ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो साथी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु थियो। अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा फरमाइनि था जॾहिं मूं पोइ ते बीही करे ॾिठो त उहो मुंहिंजो साथी, मुंहिंजो भाटियो सैयदना अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु हुयो, जेके इहे लफ़्ज़ इरशाद फरमाया। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी मुस्लमाननि खे सभिनी सहाबा जी इज़्ज़त ताज़ीम तौक़ीर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं सभिनी सहाबा जे सही फ़ज़ाइल खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।